अस्सलाम वालेकुम व्यूवर्स, अॼु असां पंहिंजे हिकिड़ी न्यू वीडियो सां गॾु हाज़िर थिया आहियूं। असांजे अॼु के वीडियो जो जेको टॉपिक आहे उहो आहे कंपाउंड प्रोपोर्शन, जंहिंखे सिंधीअ में असीं चवंदा आहियूं मुरकिब तनासुब। तनासुब जे टॉपिक ते असां इन खां अॻु में हिकिड़ी वीडियो रखी चुका आहियूं। उनजी जेका लिंक आहे उहा मां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। हाणे अॼु असीं पढ़ंदासीं मुरकिब तनासुब खे डिफाइन कंदासीं, उनजे केसिस खे सॉल्व कंदासीं ऐं पोइ हिकिड़ो वरी जेको आहे वर्ड प्रॉब्लम जेको आहे उहो सॉल्व करे ॾिसंदासीं त वर्ड प्रॉब्लम मुरकिब तनासुब जो कीअं हल थींदो आहे। सभ खां पहिरियां जेकॾहिं असां मुरकिब तनासुब जी डेफिनेशन ते अचूं त इहो आहे त द रिलेशनशिप बिटवीन टू प्रोपोर्शन्स आर मोर देन टू प्रोपोर्शन्स इज़ कॉल्ड कंपाउंड प्रोपोर्शन। हाणे कंपाउंड प्रोपोर्शन में छा थींदो आहे? कंपाउंड प्रोपोर्शन में असां ॿ या ॿ खां वधीक प्रोपोर्शन्स पाण में हिक ॿिए सां भेट करे ॾिसंदा आहियूं ऐं उन जे बारे में असां ॾिसंदा आहियूं त उहे हिक ॿिए खां केतिरा वधीक आहिनि या केतिरा घटि आहिनि। हाणे तनासुब जी जेका आहे अॻु में पाण डेफिनेशन करे चुका आहियूं त तनासुब छा हूंदो आहे? जॾहिं ॿ असां रेशोज़ जे विच में भेट कंदा आहियूं त उनखे असीं तनासुब चवंदा आहियूं। वरी कंपाउंड प्रोपोर्शन छा हूंदो आहे? जॾहिं ॿ या ॿिनि खां वधीक प्रोपोर्शन्स खे असां रिलेशनशिप में ज़ाहिर कंदा आहियूं त उनखे असीं चवंदा आहियूं मुरकिब तनासुब। हाणे मुरकिब तनासुब जा केसिस कहिड़ा कहिड़ा हूंदा आहिनि? मुरकिब तनासुब जो केस नंबर 1 हूंदो आहे त जॾहिं बोथ प्रोपोर्शन्स आर इन डायरेक्ट, जॾहिं ॿई प्रोपोर्शन्स जेके हूंदा आहिनि उहे डायरेक्ट हुजनि, यानी हिकिड़ो प्रोपोर्शन इनक्रीज़ थिए त ॿियो प्रोपोर्शन बि इनक्रीज़ थिए। उन खां सवाइ केस नंबर 2 हूंदो आहे, उन में हूंदो आहे त 1 प्रोपोर्शन इज़ डायरेक्ट एंड सेकेंड इज़ इनवर्स। उन में छा हूंदो आहे? हिकिड़ो प्रोपोर्शन जेको आहे उहो इनक्रीज़ थींदो आहे, वधंदो आहे, ॿियो प्रोपोर्शन जेको आहे उहो डिक्रीज़ थींदो आहे। ऐं जेकॾहिं हिकिड़ो प्रोपोर्शन डिक्रीज़ थींदो त वरी ॿियो प्रोपोर्शन जेको आहे उहो इनक्रीज़ थींदो आहे। केस नंबर जेको 3 आहे उहो आहे त बोथ प्रोपोर्शन आर इनवर्स। ॿई प्रोपोर्शन जेके हूंदा आहिनि इनवर्स हूंदा आहिनि, यानी ॿई प्रोपोर्शन्स अगरि डिक्रीज़ थींदा ॿई डिक्रीज़ थींदा, ॿई अगरि इनक्रीज़ थींदा त ॿई इनक्रीज़ थींदा। हाणे अचो त ॾिसूं हिन ते हिकिड़ो असां वर्ड प्रॉब्लम करे ॾिसूं। उन खां पोइ जेको आहे उहो पाण खे सम्झण में अञा वधीक ईज़ीनेस थींदी। ऐं वर्ड प्रॉब्लम्स जेको मां तव्हांखे ट्रिक ॿुधायां थो, वर्ड प्रॉब्लम्स जे ट्रिक करण जी, जेकॾहिं उन ट्रिक सां तव्हां कंदव तव्हांखे बिल्कुलु ईज़ी लॻंदो। हीअ असां वटि हिकिड़ो वर्ड प्रॉब्लम आहे। सभ खां पहिरियां वर्ड प्रॉब्लम्स खे पढ़ूं था। वर्ड प्रॉब्लम चवे थो त द फेयर ऑफ 12 kg ऑफ लगेज फॉर अ डिस्टेंस ऑफ 36 किलोमीटर इज़ 24 रुपीज़। हाउ मच फेयर विल बी चार्ज्ड फॉर अ लगेज ऑफ 18 kg फॉर अ 12 किलोमीटर। फेयर चवंदा आहिनि किराए खे ऐं लगेज चवंदा आहिनि सामान खे। हाणे असां वटि हिकिड़ो सामान आहे, उनखे जेकॾहिं असां 36 किलोमीटर जे फ़ासिले ताईं खणी था वञूं त उनजो जेको किरायो आहे उहो जेको आहे 24 रुपया आहे। ऐं असां हाणे उहो पुछा करे थो त जेकॾहिं असीं उन लगेज खे इनक्रीज़ करे असां उनखे 18 किलोग्राम कयूं ऐं उनखे असां 12 किलोमीटरनि ताईं खणी वञूं त उनजो किरायो जेको आहे उहो केतिरो चार्ज थींदो। हाणे सभ खां पहिरियों असां हिते ॾिसूं त रिलेशनशिप्स केतिरा आहिनि। हाणे हिते रिलेशन्स जेके आहिनि रिलेशनशिप्स जेके आहिनि उहे आहिनि 3। उहे कहिड़ा कहिड़ा रिलेशनशिप्स आहिनि? हिकिड़ो आहे तव्हांजो फेयर जेको किरायो आहे। नंबर पहिरियों रिलेशनशिप हिते लिखंदासीं असां फेयर जेको किरायो मौजूदु आहे। ॿियों जेको रिलेशनशिप असां वटि मौजूदु आहे उहो मौजूदु आहे असां वटि लगेज। ऐं थर्ड जेको असां वटि रिलेशनशिप मौजूदु आहे उहो आहे डिस्टेंस। हाणे असां ॾिसूं त असांखे हिते शयूं मिलियल केतिरियूं आहिनि ऐं असांखे फाइंड कहिड़ी करणी आहे। नंबर पहिरियों जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि हिते जेको आहे उहो 24 रुपीज़ फेयर मिलियल आहे। हिते असां लिखंदासीं 24। ऐं फस्ट में वरी जेको लगेज जेको मिलियल आहे असां वटि, उहो लगेज असांखे मिलियल आहे 12 kg। हिते असां लिखंदासीं 12। ऐं डिस्टेंस जेको आहे उहो डिस्टेंस पहिरें में जेको आहे उहो असांखे मिलियल आहे 36 किलोमीटर्स। हिते असां लिखंदासीं 36 किलोमीटर। हाणे उन खां पोइ जेकॾहिं असां ॾिसूं वरी सेकेंड में अचूं त हाउ मच फेयर। हाणे जंहिं जाइ ते हाउ मच फेयर अची वियो आहे उन जॻह ते असां एक्स ॾींदासीं। तव्हां ABC जो कहिड़ो बि हिते लेटर ॾेई सघो था, A ॾेई सघो था, B ॾेई सघो था, जेको तव्हांखे आसानी लॻे। मूं हिते एक्स ॾिनो आहे। हाणे लगेज जेको आहे लगेज जो खे असां जेको आहे उहो 18 किलोग्राम कयो आहे। हाणे लगेज जेको आहे उहो इनक्रीज़ थी वियो आहे। पहिरियां 12 किलो हुयो, 12 किलो मां इनक्रीज़ थी लगेज जेको आहे उहो 18 किलोग्राम थी वियो आहे। ऐं डिस्टेंस केतिरो आहे? डिस्टेंस जेको आहे उहो 12 किलोमीटर आहे। पहिरियां डिस्टेंस केतिरो हुयो? 36 किलोमीटर। 36 किलोमीटर मां डिस्टेंस जेको आहे उहो चेंज थी 12 किलोमीटर थियो आहे। माना डिस्टेंस जेको आहे उहो घटि थियो आहे, लगेज इनक्रीज़ थियो आहे। त उन ॿिन्ही जो इफेक्ट जेको आहे उहो फेयर ते कहिड़ो पवंदो ऐं केतिरो पवंदो, हाणे असांखे उहो फाइंड आउट करिणो आहे। हाणे सभ खां पहिरियों स्टेप जेको आहे उहो तव्हांजे लाइ इहो आहे, तव्हां ॾिसो त एक्स किथे आहे। जंहिं बि जॻह ते एक्स मौजूदु हुजे
तव्हां उन एक्स ॾांहुं हिकिड़ी एरो मोकिलियो, हिकिड़ी एरो ठाहियो जंहिंजो हेड जेको आहे उहो एक्स ॾांहुं हुजे। हाणे असां ॾिसूं था एक्स हिते मौजूदु आहे, 24 मथां आहे, एक्स हेठि आहे, त हेड जेको आहे उहो एक्स तरफ़ हूंदो ऐं जेको टेल हूंदो जेको एरो जो उहो 24 तरफ़ जे तरफ़ हूंदो। हाणे एरो लॻी वियो, ठीकु आहे। उन खां पोइ असां छा कंदासीं त फेयर जो रिलेशनशिप लगेज सां कढंदासीं ऐं ॿियो फेयर जो रिलेशनशिप जेको आहे उहो डिस्टेंस सां कढंदासीं। इन्हनि ॿिन्हिनि ते इफेक्ट कहिड़ो पवंदो आहे असां उहो ज़ाहिर करण जी कोशिशि कंदासीं त कहिड़ो इफेक्ट थो पवे, आया उहो डायरेक्ट इफेक्ट थो पवे या उहो इनडायरेक्ट इफेक्ट थो पवे। हाणे असां जेकॾहिं ॾिसूं त 12 किलोग्राम लगेज जो किरायो फेयर जेको आहे उहो 24 रुपया आहे। जेकॾहिं लगेज इंक्रीज़ थींदो त लाज़मी ॻाल्हि आहे फेयर बि इंक्रीज़ थींदो। लाज़मी हिकिड़ी ॻाल्हि आहे असांजे कॉमन मुशाहिदे जी ॻाल्हि आहे, आम मुशाहिदे असांजी ॻाल्हि आहे त जेतिरो असां वज़न वधाईंदा वेंदासीं त किरायो बि ओतिरो वधंदो वेंदो। त जेकॾहिं हिते असां जेको सामान आहे, सामान 12 किलोग्राम मां जेकॾहिं 18 किलोग्राम था कयूं त लाज़मी ॻाल्हि आहे त किरायो बि 24 रुपयनि मां इंक्रीज़ थींदो। त हाणे असां ॾिसूं त 12 वॾा आहिनि या 18 वॾा आहिनि, हिननि ॿिन्ही में इंक्रीज़ कहिड़ो आहे त जेको असांजो एरो आहे, जेको असांजो तीर आहे, उनजो हेड जेको आहे उहो इंक्रीज़ वारे पासे लॻंदो। हाणे असां ॾिसूं त 12 नंढा आहिनि, 18 वॾा आहिनि, तंहिंजे करे जेको आहे उहो असांजो एरो 12 खां 18 ॾांहुं वेंदो। हाणे फस्ट जेको आहे उहो असांजो हिन जो रिलेशनशिप निकिरी वियो। हाणे असां फेयर जो रिलेशनशिप कढंदासीं डिस्टेंस सां। हाणे असां ॾिसूं त डिस्टेंस 36 किलोमीटर डिस्टेंस जो किरायो 24 रुपया आहे, त 12 किलोमीटर डिस्टेंस जो किरायो घटि थींदो। छाजे करे घटि थींदो, जो अगरि जेतिरो सफ़र वधीक कंदा आहियूं, जेतिरो असां कंहिं शइ खे परे मोकिलींदा आहियूं त ओतिरो किरायो बि वधीक लॻंदो आहे। पर जेकॾहिं असां कंहिं शइ खे वेझो मोकिलींदासीं, उनखे डिस्टेंस घटि कंदासीं त उनजो किरायो बि घटि थींदो। हाणे 36 किलोमीटर वधीक परे आहे, 12 किलोमीटर घटि परे आहे। 36 किलोमीटर मां का शइ असां डिक्रीज़ करे 12 किलोमीटर में था मोकिलियूं त उनजो किरायो बि जेको आहे उहो घटि थींदो। हाणे असां ॾिसूं त 36 वॾा आहिनि या 12 वॾा आहिनि, घटि कहिड़े तरफ़ आहे। हाणे असां लफ़्ज़ अचे थो घटि, त जॾहिं असांजो जेको डिस्टेंस में जेको एरो मोकिलींदासीं उहो बि घटि ॾे मोकिलींदासीं। त हाणे घटि काॾे आहे, घटि आहे असांजो 12 ॾे, 12 ॾे। हाणे असां हिन जो जेको रिलेशनशिप कढंदासीं। हाणे रिलेशनशिप हिन जो कीअं निकिरंदो त जिते जिते असांजे एरो जो हेड आहे उहो पासो मथे ईंदो ऐं जिते टेल आहे उहो पासो हेठि ईंदो। हाणे एक्स जेको आहे उहो तव्हांजो मथे ईंदो ऐं डिवाइड बाय ही थींदो 24 ऐं हीउ इक्वल थींदो, बराबरि थींदो, हीउ तव्हांजो इक्वल थींदो। हाणे हिते हिन जो जेको हेड आहे उहो 18 आहे, हिन जो टेल जेको आहे उहो 12 आहे, त इट विल बिकम 18/12 एंड मल्टीप्लाई जी हिते निशानी ॾींदासीं, हीउ थींदो 12/36, 12/36। हाणे हे रिलेशनशिप असांजो ज़ाहिर थी वियो। हाणे तव्हां ॾिसो त हीउ जेको 24 आहे उहो हिन तरफ़ डिवाइड में आहे, जॾहिं उहो हिन तरफ़ वेंदो त उहो मल्टीप्लाई में कन्वर्ट थी वेंदो। सो एक्स विल बिकम, एक्स इज़ इक्वल टू 18/12, 18/12 मल्टीप्लाई बाय 12/36 एंड मल्टीप्लाई बाय 24। हाणे हिते हिकिड़ो शइ जेका आहे बिल्कुलु सिधी सादी लॻी पई आहे, उहा आहे त 12 हिननि ॿारनि सां कटिजी वेंदा, डिवाइड थी वेंदा। 12 जो खोड़ो 12 ते पूरो लॻो, उनखां पोइ 18 जो खोड़ो जेको आहे 36 ते 2 चकर लॻो, 1 अरड़ो 18, 2 अरड़ो 36 ऐं हाणे 2 जो टेबल 24 ते 12 चकर लॻो ऐं हिते असांजो जेको आहे उहो जवाबु मालूम थी वियो। असांजो जवाबु अची वियो 12 रुपया। असांजो जेको किरायो लॻंदो उहो 12 रुपया लॻंदो। आई होप तव्हांखे इहा असांजी वीडियो सम्झ में अची वई हूंदी। ऐं जेकॾहिं का बि ॻाल्हि तव्हांखे पुछा करणी हुजे त तव्हां कमेंट में असां खां पुछा कयो। का बि ॻाल्हि सम्झ में न आई हुजे त पुछा कयो। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक जे बटन खे दॿायो ऐं बेल वारे बटन खे ज़रूरु दॿाइजो त जीअं असांजा ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघनि। थैंक यू वेरी मच।